के ताख़िर जे ताज मोहम्मद शेख साहब जिन खे मां गुज़ारिश कंदुमि त नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ण जी सआदत हासिल कनि। आयून हबीब जम्मती आयून हबीब जम्मती जेको दुश्मन खे दुआ करे हायून हबीब जम्मती जेको दुश्मन खे दुआ करे हर उम्मती जी लगे ख़बर हर उम्मती जी रखे ख़बर ऐं कबर हशर में शिफा करे आयून हबीब जम्मती की न तू दुनिया जा हकीम घुम आज़ान चे रुगो नाम चूं आज़ान चे रुगो नाम चूं शोत से मुझे हबीब जो शोत इसे मुझे हबीब जो हर दर्द जी तो शिफा करे आयून हबीब जम्मती जे जो खुल को आला अजीम वा जेको मोमिन तेरा रहीम वा जेको मोमिन तेरा रहीम वा रब साईं मुझे हुजूर खे रब साईं मुझे हुजूर खे कौसर शडी आता करे आयून हबीब जम्मती आयून हबीब जम्मती केडो हुजी फिकिरात में अहेड़ो मज़ो असलात में अहेड़ो मज़ो असलात में रुगो दिल सां वेठो दुरूद पढ़ रुगो दिल सां वेठो दुरूद पढ़ त हजार तो खे नफा करे आयून हबीब जम्मती आयून हबीब जम्मती। अल्लाह माशाअल्लाह जज़ाकल्लाह ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में शेख ताज मोहम्मद साहब पंहिंजे अक़ीदत जो इज़हार करे रहिया आहिनि।